सके तो बुधा तो वो महबूब कबर मां मोजियरो कीअं नथो करे सके। जाॾे महबूब वेंदा कीअं न रंग लाईंदा। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आशिक चयो आ जिते भी जनाब आला सुभान अल्लाह। कदम पाक पाए व्या जिते भी जनाब आला। कदम पाक पाए व्या उते अणमया तुराए खुशबू खिंडाए व्या जिते भी जनाब आला। कदम पाक पाए व्या जिथे भी जनाब आला। कदम पाक पाए हेरे रसो उते अणमया तुराए खुशबू खिंडाए व्या जिथे भी जनाब आला। ओ नबूवत जो ताज उसरत हथ हिते कर सुभान अल्लाह। मज़ो नथो अचे। ओ नबूवत जो ताज उसरत हज़ारे गुलाम दरद। ओ नबूवत जो ताज उसरत सुभान अल्लाह। हज़ारे गुलाम दरद। ओ तॾहिं बि वेही तॾहिं बि वेही तॾहिं ते रब खे रिझाए व्या जिते भी जनाब आला। कदम पाक पाए व्या जिथे भी जनाब आला। कदम पाक पाए व्या ओ तेण मया तुराए खुशबू खिंडाए व्या जिथे भी जनाब आला। कदम पाण उन छोकिरीअ जी कबर ते आया। कबर ते भी छोकिरीअ खे सॾु कयूं। कबर में छोकिरी पूरल आ। मथों मण मिटीअ जा पयल पीउ बीठो आ। मदीने वारे फरमायो छोकरी छोकरी कब्र में आ। रब जो कसम आ जै कब्र में छोकरी आ तव्हां के खबर आ त मिट्टीअ जी आ। उहा मरी वई आ गरी वई आ हॾा बि गरी विया आहिनि पर मुहम्मद मिठे जो सॾु थियुसि उते जो ते जिस्म नओं थी वियुसि साहु पइजी वियुसि। रब चयुसि त जीअरी थी छो त मुंहिंजो मुहम्मद करीम तो सॾई। छोकरी यहूदना यहूदीअ जी थी पर कबर फाटी पई। कबर मां निकरंदी भी पई अचे ऐं चवंदी भी पई अचे लब्बैक या रसूल अल्लाह। सभई चओ लब्बैक लब्बैक दिल सां चओ लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक। हथ खणी चो लब्बैक माना हाज़िर आया अल्लाह जा रसूल। सॾु थींदो थी चवंदो आहे साईं हाज़िर साईं अचां थो हाज़िर आया लब्बैक। चओ लब्बैक लब्बैक। अगे आज़ान ईंदी हुई त मुसलमान चवंदा लब्बैक या रसूल अल्लाह। अड़े हाणे बाग थी अचे
त जी चवण छॾियो थी, लबैक या रसूल अल्लाह चवण छॾियो थी, आज़ान जो एहतराम छॾियो थी, पोइ काॾों कामयाब थींदे जन मुझे महबूब जे सद ते जी जी चयो अल्लाह उन्हनि खे हिते बि आबाद रखियो आहे त हुते बि आबाद रखियो आहे। आज़ान अचे थी तूं ॻाल्हाए थो, हालांकि शरीयत जो हुकुम आहे आज़ान ईअं तव्हां रस्ते में हुजो हले आज़ान ते अल्लाह अकबर थे त बी ॿुधो उते ई ॼमी वञ। कॾहिं इहो अदब करे त अॼु वाइदो कर आज़ान जो तो एॾो ई अदब कर। या आज़ान अचे गाॾी बि बीह, गाॾी रुकजी वञे पाण बि बीह रहो। अल्लाह जे सॾ जो एहतराम कर। कोई सॾई तूं तीअं स्पीड ॾे गाॾीअ खे, ओ अबा ओ अबा तूं चए सही बाबा हा हा हल हल, ये पुठी ॾेई जो वाह वाह कयूं हलियो वञी, कसम थी अलाह जो उहो राज़ी थींदी। ॻाल्हायो त सही, उहो राज़ी थींदी सॾण वारो, न पुॼी सघंदो त कुझु त मिड़ई त चवंदो ई न। भाऊ ज़ाहिद हुसैन पीउ हूंदो त चवंदो, मां हूंदई त उहा बि कुझु चवंदई, दोस्त हूंदई त हुजाए त उहो ठीकु आहे न। पर अलाह जो सॾ नथो ॿुधी, अलाह बि त कुझु त चवंदो ई पोइ बचंदे। हे अल्लाह जो सॾ रसूल जो सॾ बी नथो ॿुधी। अॼु वाइदो कर आज़ान अचे त बी ॿुधंदे उते ई सुकी वञ। अरे गैर मुस्लिम बि ॾिसनि ॿुधनि त हुननि पंहिंजे आज़ान जो इहो एॾो एतिराम। माण्हू तॾहिं मुस्लमान थींदा कि तुंहिंजे डंडे सां मुस्लमान थींदा। ॻाल्हायो, माण्हू अखलाक सां मुस्लमान थींदा कि भला ये घणियूं ॻाल्हियूं वरी एॾे हलिया वेंदासीं तसव्वुफ़ ॾे, इहे तकरीरूं ट्रिकियूं थी वेंदियूं, पोइ ट्रिकी तकरीर में माण्हू बि बोर थींदा आहिनि, असां बि थकिजी पवंदा आहियूं। बसि पोइ इन जे करे मां टॉपिक खे महदूद रखंदो आहियां। मतिलबु आज़ान जो एतिराम कयो, सुन्नतूं अदा कयो। जॾहिं आज़ान हले त उन जो जवाबु ॾींदा अचो। साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद साईं खां पुछो, साईं तव्हां आलिमनि खां पुछो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आज़ान पूरी थिए। घटि में घटि आज़ान वारी दुआ न अचे त कलमो त पढ़ो। त कब्र में हुजो त बांग जो अचेव मथों सुम्हिया पिया हुजो कब्र में, ओड़ो बांग अचेव मुनकिर नकीर बि अचनि, बांग हेड़ो ॿाहिरों साईं ज़ाहिद हुसैन ॾे कब्र ते बि जॾहिं बांग पूरी थिए घटि में घटि इहो ख़्यालु त अचे त बांग दुनिया में ईंदी कलमो पढ़ंदो हुयुसि, हिते बि कलमो पढ़ा। कलमो पढ़ंदे मुनकिर नकीर चवंदा छा पुछंदे मुस्लमान दा ज़िक्र करे चओ ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा भाउर अज़ीज़ो मदीने वारे साईं छोकिरीअ खे सॾु कयो। छोकिरी कब्र मां निकिरंदी बि पई अचे, लब्बैक या रसूल अल्लाह बि चवंदी पई अचे। या रसूल अल्लाह नथा चवने, लब्बैक या रसूल अल्लाह नथा चवने। उन्हनि का इहा छोकिरी भली छो त हिन कलमो बि अञा न पढ़ियो आहे, एॾी भलड़ी त हुई तॾहिं त दीदार पियो थिए, तॾहिं त उन ते पिरीअ जो प्यार पियो अचे, करीम जो करम पियो थिए। अरे भाग वारनि खे मदीने सॾु थींदो आहे। साईं हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन पियो चए दुआ कर त मदीने वञा। चयोमांसि जॾहिं ॼाओ ई मदीने में आहे
हाणे त हिते हुजो तुंहिंजो हिते हुजण बि लाज़मी आ हिते बि पिरी पाण पसाए वेंदई ओ मुंहिंजा भाउरो छोकिरी क़बर मां निकिरंदी बि पई अचे लबैक या रसूल अल्लाह चवंदी बि पई अचे सिधी महबूब जे आॾो अची बीठी पाण फरमायो सो छोकिरी ॾे ख़बर जे कॾहिं चाहीं त मां इजाज़त ॾियां घर वञो वञी पंहिंजे पीउ सां वरी नई ज़िंदगी गुज़ार ॾाढा नचे असांजो नबी पावर वारो नबी आ अख्तियार वारो नबी आ छोकरी पंहिंजे पीउ सां मिली छोकरीअ चयो के भला घर न वेंदम काॾे वेंदी पुट साईं वरी मोटी क़बर में वेंदम छो क़बर में मज़ो थो अचे तव्हां के लाइ किथे मज़ो ईंदो मदीने में हर हर मदीनो वाह वाह मदीने में मोमिन ईअं ख़ुशि हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में ख़ुशि हूंदी आहे मुंहिंजो मुर्शिद कंबर वारो साईं फरमाईंदा त मोमिन मदीने में ईअं ख़ुशि हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में ख़ुशि हूंदी आहे ऐं मुनाफ़िक़ मदीने में ईअं तड़पंदो आहे जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि फत कंदी आहे ईअं आहे या न आहे पोइ दुआ छो नथा घुरो त भला सभु हलूं हिकु दफ़े मदीने ओ मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने ओ जागा अखियुनि जा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओ जागा अखियुनि जा लहन ओ जागा अखियुनि जा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार ओ लहन ओ जागा अखियुनि जा ओ पाणी अरब शरीफ जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ पाणी अरब शरीफ जो ओ परवर मूंखे प्यार पो भली मार लहन ओ जागा अखियुनि जा मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओ जागा अखियुनि जा केवला छोकरी बीठी आ केवला मां क़बर में वेंदम छो अम्मा घर छो न थी वञे चई त केवला घर खां वधीक क़बर में मज़ो थो अचे छो अम्मा चई त केवला क़बर में मुंहिंजे रब करीम मूंखे एॾो त प्यार ॾिनो आहे जो मूंखां पे ऐं अमड़ जो ॾिनल प्यार बि विसरी वियो आहे छोकरी मोटी क़बर में वई ॾोही क़बर में न वेंदो आहे ॾोही थाणे ते वरी न मोटंदो आहे जंहिंखे मदीने वारे जो दीदार थिए उहो त चवंदो त मां हिते ई हुजां त वरी महबूब जो दीदार थिए हिकिड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि यादि आई हज़रत ख्वाजा अहमद ख़ज़रविया ॾिसो साॻी वरी ड्रेग थी वई न केवल साईं पीर सैयद फारूक अहमद शाह राशिदी लाड़काणे वारा अचनि था पिया जनम खे हिते घुरायो पाण ख़ैर सां अञा न पहुता पर वरी हुकुम बि कयो अथऊं तेसीं ताईं तकरीर करे जेसीं मां अचां हाणे पीराणो हुकुम आहे केरु न मञे पर ईअं न आहे त को मां यको तव्हांखे विहारे छॾींदुसि मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे हाणे जी न न बस मिड़ई तव्हांखे हीअ ॿुधायां ख्वाजा अहमद ख़ज़रविया
वट को मुरीद आयो बुधंद वाला को गाल डाडी भली दो मुरीद आयो उसके बिला 40 साल अरफात में वनी रुनो आया बुधो दा दबजे ओए पबजे वा इते जी गुलाम नबी मैसर आयो ना यो ख्वाजा अहमद खजरविया वारे वटे हिकिड़ो मुरीद आयो अची चईस कि भला 40 साल न रुनो 40 साल अरफात में वनी रुनो आया तभी महबूब जो दीदार न तो थे 40 साल रोजा रखा तभी महबूब जो दीदार न तो थे 40 साल तहज्जुद पढ़ियो तभी प्रिय जो दीदार न तो थे मुर्शिद हाणे छा कया मुर्शिद के चई कि भला साईं मुफ्ती साहब मुर्शिद चईस त पुट वञो अॼु रात उथी रोज़ो न रखजाए अॼु रात उथी रोज़ो न रखजाए न वरी जाग जाए न वरी अरफात वनी रो का जरूरत काने वञो खाई पी ढो करे वनी निंड कर चई के भला पोइ 40 साल जी मेहनत मुंहिंजी वई हिमा जेको रुनो आया रोजा रखिया तम हाणे मूंखे मज़ो ई न ईंदो मुर्शिद चल जे करे मुरीद आ त जीअं चवां तीअं कर चई ठीकु आहे घर आयो ज़ाल खे चई मानी पचाए चईसि रोज़ो असुर न रखंदे चाची छाजो रोज़ो मुर्शिद मनो के नफली रोज़ो मत फर्जी रोज़ो समझो नफली रोज़ो वो रोज़ा आहे तो वॾा रोज़ा रखंदो चिंड रोज़ो ना है बस सुम पोज निंड कभी सुम्यो नमाज पे न पढ़ी ने दुख में सुमी पियो रोज़ो पे न रखे छाड़ से त मदीने वारो साईं मथा बीठो उथी पियो पाण फरमायो पुट अॼु नमाज न पढ़े छो भला ॻाल्हायो त सही पुट रोज़ो नथो रखी अरफात नथो वञी मूंखे रब मोकिलियो आहे वञ वञी डोरा पोॾेस अॼु छो ईअं सुम्हियो पियो आहे न नमाज़ पढ़ी अथई न रोज़ा रखिया अथई हीअं दीदार महबूब जा पसई उथियो तकड़ में रोंदो रड़ंदो फजर खां अॻे मुर्शिद जे दरगाह ते जे पहुतो ओ पीर कामिल जा मुरीदो ओ ख्यारिया वारे साईं जा मुरीदो ऐ मुसलमानो ओ दिल पर दस्तगीर जा मुरीदो मुर्शिद वटायो साईं मां मरी वियुसि कहर थी वियो ज़ुल्म थी वियो अल्लाह नाराज़ आहे चई पुट छा थियो आहे साईं मदीने वारे साईं दीदार करायो चवे पियो त अॼु छो सुम्हियो पियो आहे सुती संझे मुंहुं वेड़े मुयनि जीअं ओ जागा अखियुनि खे ॼातई न ॾेई हथा तो पेई थी कचो के चिन के चवी किबला मां मरी उस मदीने वारो नाराज थी वियो मुर्शिद चेस मुबारक हो जाई चओ त सुभान अल्लाह मुर्शिद चेस मुबारक हो जाई किबला छाजी मुबारक सुनो नाराज रब नाराज डोरा पो मदीने वारो ॾियण आयो आ छो भला पाण फरमायो ओ चरिया 40 साल रुने अरफात में वए त महबूब जो दीदार थे नथी रोजा रखई दीदार नथी नमाजूं पढ़ई दीदार नथी पो मां तुझो मुर्शिद आया मां तुझो रूहानी डॉक्टर आया तुझो इलाज गोल में पो चयो मां त जो खाई पी सुमी पो इन जे करे चयो मां त जेके कुर्ब में दीदार नथा कराइनी मन कावड़ में ही पाण ॾेखारे वञनी ॾिठी त सही न महबूब कीअं आहे चई साईं दीदार वॾो थियो मुबारक हुजे पोइ बुज़ुर्गनि लिखियो त वरी मुरीद वरी सदाई वरी
चादर विझो सुम्हियो पियो हूंदो त मन दीदार थी वञे और सुम्हियो पियो हूंदो माण्हू चवंदुसि छो दीदार थींदो मुर्शिद ॾे वियो साईं सॼो ॾींहुं तो सुम्हां सॼी राति हाणे सभु कम छॾिया त रुगो सुम्हियो पियो आहियां पाण फरमायो पुट वरी 40 साल जाग ज़िक्र करे चओ ला इलाहा छोकरी कब्र में वई कब्र बंद थी वई उन यहूदी चयो कि भला कलमो पढ़ाए मुसलमान कर पाण फरमायो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल पर दस्तगीर सा ईसाई मुनाज़रो कयो तवां जो पढ़ियल हूंदो ॿुधल हूंदो हेॾे वॾे ख़तीबे पाकिस्तान जा पाड़ेसरी आयो तवां ज़रूरी करामत ॿुधी हूंदी दस्तगीर